अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कीअं आहियो नाज़रीन। अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त कुझु महीना अॻु में सिंध पब्लिक सर्विस कमीशन उन जे ज़रिए हिकिड़ी एडवर्टाइज़मेंट आई हुई जंहिंमें मुख़्तलिफ़ खातनि में ख़ाली जायूं ॾेखारियूं हुयूं, जंहिंमें लोकल गवर्नमेंट ऑफ सिंध, उन में असिस्टेंट BPS 16, टाउन ऑफिसर BPS 16 ऐं म्यूनसिपल ऑफिसर BPS 17 जो केतिरियूं ई मुख़्तलिफ़ जायूं ॾेखारियूं हुयूं, जंहिंजी टेस्ट 2 महीना अॻु में वरिती वई हुई। मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ में केतिरा ई ॾींहं टेस्ट हली, सीरियल वाइज़, डिवीज़न वाइज़ टेस्ट वरिती वई ऐं उन में काफ़ी ट्रांसपेरेंसी भी नज़र आई असांखे ड्यूरिंग द टेस्ट में। बट इन द एंड जॾहिं उहे टेस्टूं थी वियूं, जॾहिं रिटन टेस्ट जेका आहे उहा जॾहिं अनाउंसमेंट थी त उन में असां ॾिठोसीं त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा जेके उते अंदरि मेंबरान वेठल आहिनि, जेके सिलेक्शन कमेटी वेठल आहे, उन उहा ई पंहिंजी पुराणी पॉलिसी खे अख़्तियार कयो, सियासी भोतारनि जूं पर्चियूं हलायूं, उन्हनि जे माण्हुनि खे अपॉइंटमेंट कया। अहिड़ा कैंडिडेट जिन्हनि खे नालो ई नथो लिखणु अचे, एॾा इलिटरेट त यानी जंहिंजी का हद ई न आहे, जेके इवन पटेवाले जे बि जेके आहिनि कैपेबल या लाइक़ु न हुआ, उन्हनि खे बि BPS 17 जे जेको आहे म्यूनसिपल ऑफिसर में जेको आहे उहो अपॉइंटमेंट कयो आहे। त हाणे सोचण जी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं उहे सियासी भर्तियूं थींदियूं त सियासत उन्हनि पंहिंजा जेके आहिनि माण्हू रखराया आहिनि, त उन मां छा सिंध जे अवाम जी कहिड़ी ख़िदमत कंदा जेके ग़रीबनि जूं ऐं महिनत कश ॿारनि जा जेके आहिनि उहे मेरिट खे लताड़े करे ऐं जेके उन्हनि पैसा भरिया आहिनि। ॿुधण में इहो पियो अचे त तक़रीबन जेका म्यूनसिपल ऑफिसर जेका सीट आहे उहा 50 खां 60 लख रुपए ताईं वई आहे। हाणे मूंखे ॿुधायो, जेका 50 खां 60 लख रुपया जेका कैंडिडेट भरे सघे थो, छा उहे सीट ते वेहण खां पोइ घटि ताईं कंदो? छा उहो न सोचींदो त मां इहे पंहिंजी जॻह रिकवरी कयां? अगरि जेकॾहिं हिते उहो ई मेरिट वारो छोकिरो अचे हा, को पढ़ियल लिखियल हुजे हा, त उहो ग़रीब आवाम जी ख़िदमत बि करे हा। इन में डिपार्टमेंट जी बि साख खे जेको आहे उहो ॾाढो अफेक्ट थिए हा। पर सिंध पब्लिक कमीशन पंहिंजी उहा ई रिवायत जारी रखी जेका पुराणी हुई। असां अॻु में बि काफ़ी अहिड़ा केस ॾिठा त 2020 जो जेको कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन हो, जंहिंखे सिंध हाई कोर्ट कलादम करार ॾेई छॾियो ऐं ॿीहर जेको आहे पंहिंजी निगरानी में उहो वरितो। उन खां अॻु में 2015 में बि जेके आहिनि उहे सिंध पब्लिक कमीशन जेके कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन जेका आहे उन्हनि खे उन कलादम करार ॾिनो। ऐं उन खां अलावा 2020 वारे जेके केस में जेको अॻवाणो जेको चेयरमैन हो कमीशन जो, उहो अञा ताईं जेको आहे एब्सकांडर आहे ऐं ॿाहिरि मुल्क शायदि किथे वियल आहे, अञा ताईं उहो नथो थिए। त उन जे बावजूद बि, एॾो लांताणो अचण जे बावजूद बि उन्हनि जेका आहे उहा पंहिंजी पॉलिसी साॻी रखी आहे, छाकाणि त उन्हनि जा जेके हथ आहिनि उहे वॾा हथ आहिनि, उन्हनि जा मथे ताईं फुल सेटिंग थियल आहे, उहे कंहिंखे बि पकड़ाई नथा ॾियनि। त तंहिंजे लाइ असां चीफ जस्टिस ऑफ सिंध खे हिकु पर मुज़रत